अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां ख़ैरियत सां हूंदो। जीअं पंहिंजी प्रीवियस वीडियो में मां फ्रीलांसर डॉट कॉम जे बारे में ॿुधायमि कि तव्हां उन ते कीअं पंहिंजे लाइ प्रोजेक्ट हंट करे सघो था पिया ऑनलाइन बग़ैर कंहिं इन्वेस्टमेंट जे। त अॼु उन वीडियो खे मज़ीद कंटिन्यू कंदे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि कि उन ते तव्हां पंहिंजी प्रोफाइल कीअं बिल्ड कयो, तव्हां पंहिंजो जेके बि तव्हांजो स्किल सेट आहे तव्हां उन ते कीअं सेट कयो ऐं उनखे कीअं तव्हां पब्लिश करे ऐं पंहिंजे लाइ प्रोजेक्ट विन करे सघो था पिया। वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त मुंहिंजे चैनल प्रोटॉस खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं वधि खां वधि कमेंट करे ॿुधायो कि लाइक तव्हांखे मुंहिंजी वीडियोस कीअं लॻियूं। त पाण हलूं था गूगल ते ऐं हिते टाइप कयूं था पिया फ्रीलांसर डॉट कॉम। फ्रीलांसर डॉट कॉम ते अची वियासीं त ऑलरेडी असांजो लॉगिन ठहियलु आहे। असां सिंपल लॉगिन कंदासीं ऐं थोरी देरि में असां अची वेंदासीं पंहिंजे लैंडिंग पेज ते। हे अची वियो असांजो लैंडिंग पेज या तव्हां हिनखे चई वठो तव्हांजो डैशबोर्ड। त जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायमि कि पंहिंजो टॉपिक आहे कि हिन ते प्रोफाइल कीअं बिल्ड कजे। असां हलूं था पंहिंजी प्रोफाइल बिल्ड करण ते। त हिन ते ईंदासीं ऐं हिते लिखियलु आहे अकाउंट्स में अची लिखियलु आहे व्यू प्रोफाइल। व्यू प्रोफाइल ते क्लिक कंदासीं। हीअ तव्हांजे साम्हूं जेको मुंहिंजो अकाउंट ठहियलु आहे इहो आहे हिकिड़ो डमी अकाउंट ऐं उन ते मां सिर्फ़ु लर्निंग पर्पज़ लाइ इहे सॼो ठाहियो आहे। त इन ते तव्हां ॾिसी सघो था पिया टॉप ते कि हिकिड़ा प्रोफाइल पिक्चर लॻल आहे। उन खां अलावा जर्नल आहे। एड प्रोफाइल ते क्लिक कंदो तव्हां कुझु एडिट बि करे सघो था पिया, मज़ीद का शइ एड करणी आहे। उन खां अलावा हे स्टार रेटिंग मतिलबु जेको तव्हांजो क्लाइंट आहे जंहिंजे लाइ तव्हां कमु कयो आहे उहो तव्हांखे रेट कंदो हिते। हे अर्निंग जो ऑप्शन आहे कि तव्हां केतिरी अर्निंग कई आहे। उन खां अलावा परसेंटेज तव्हां केतिरा सक्सेसफुली परसेंट ते पंहिंजो प्रोजेक्ट कंप्लीट कयो आहे, जॉब्स कंप्लीट कई आहे। हिन साइड ते तव्हां ईंदव त लिखियलु आहे एडिट प्रोफाइल। ठीकु आहे, त एडिट प्रोफाइल जो मतिलबु आहे कि तव्हां जेको बि हेठां लिखियलु आहे, जीअं मां लिखियलु आहे वर्चुअल असिस्टेंट, कि ये वर्चुअल असिस्टेंट एज़ अ वर्चुअल असिस्टेंट मां पंहिंजूं कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस ॾिनो चाहियां पिया, जेके मां सर्विसिस ॾींदो आहियां उन जे बारे मां कंप्लीट डिटेल लिखियलु आहे। जंहिंमें मां यानी आहे FBA PL वग़ैरह कंदो आहियां। उन खां अलावा तव्हांखे FBA PL में बि अगेन मां कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस ॾियां थो पियो। प्रोडक्ट हंटिंग थी वई, कीवर्ड रिसर्च वग़ैरह थी वियो, सोर्सिंग लॉजिस्टिक वग़ैरह थी वई। उन खां अलावा तव्हांजो प्रोफाइल खे कीअं बिल्ड कजे, उन कीअं सुठो ॾेखारिजे, त उन जे बारे में सॼी डिटेल्स लिखी आहे। अगरि तव्हां चओ कि मतिलबु हिते मां इहे शयूं आंदियूं कीअं, त तव्हां सिंपल वेंदो एडिट प्रोफाइल ते वञी करे तव्हां हे ॾिसंदव कि पर आवर्स जे हिसाब सां मां केतिरो चार्ज थो कयां, तव्हां पंहिंजा रेट्स लिखी सघो था पिया। प्रोफेशनल हेडलाइन तव्हांजी कहिड़ी आहे ऐं उहा तव्हां हिते बिल्ड करे सघो था। उन खां अलावा स्किल सेट टॉप स्किल, टॉप स्किल जेके आहिनि न इहे तमामु इंपॉर्टेंट हूंदा आहिनि कि जेका बि तव्हांजी नीश आहे, कैटेगरी आहे, तव्हां उहे सभु कैटेगरीज़ पंहिंजी हिते लिखंदव। उन सां छा थींदो कि तव्हांजी जेका इहा प्रोफाइल आहे इहा मख़सूस उन्हनि क्लाइंट्स जे साम्हूं पॉपअप थींदी, उन्हनि कस्टमर्स जे साम्हूं पॉपअप थींदी जेके जंहिंजो प्रोजेक्ट तव्हां सां रिलेटेड हूंदो। त इन लाइ जेतिरो थी सघे सुठे खां सुठा कीवर्ड हणी ऐं पंहिंजो हिते उहे पेस्ट कयो, जंहिंसां तव्हांजो यानी प्रोफाइल आहे उहो विज़िबिलिटी उनजी तमामु हाई थी वेंदी। बॉटम ते ईंदव त लिखियलु आहे समरी, की समरी में यानी तव्हां पंहिंजो पूरो जेको बि तव्हां प्रोफाइल आहे, पंहिंजो जेके बि तव्हांजे स्किल सेट आहिनि उनखे तव्हां समराइज़ करे हिते लिखो ऐं सेव एंड चेंज करे छॾियोसि, एज सिंपल एज़ दैट। उन खां पोइ मज़ीद अगरि हेॾे उन खां हेठि अचो त हे तव्हां वेरिफिकेशन वग़ैरह पंहिंजे लाइ ऐड करे सघो था पिया, जंहिंमें तव्हां कुझु पंहिंजो फेसबुक वग़ैरह लिंक करे सघो था पिया, पंहिंजा कॉन्टेक्ट्स वग़ैरह हिन में लिखी सघो था पिया। उन खां अलावा अगरि तव्हां हेठि ईंदो त रिव्यूज़ आहिनि कि केतिरनि तव्हांखे रिव्यूज़ ॾिना आहिनि। एक्सपीरियंसिस में अगेन मां उहो ई चवंदुमि कि तव्हांजो जेको प्रीवियस वर्क आहे तव्हां हिन ते ऐड एक्सपीरियंसिस करे ऐं तव्हां पंहिंजा उहे सभु एक्सपीरियंस लिखी सघो था पिया। एजुकेशन थी वई, क्वालिफिकेशन वग़ैरह, पब्लिकेशन वग़ैरह थी वई, उन खां अलावा सर्टिफिकेशन वग़ैरह थी वई कि तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं सर्टिफिकेशन तव्हां वटि हासिलु आहिनि। उन खां अलावा आर्टिकल्स, त डिपेंड थो करे पियो ज़ाहिर आहे तव्हांजे एक्सपीरियंसिस ते या तव्हां कहिड़े बैकग्राउंड सां अचो था पिया freelancer.com ते। त उहो जेतिरो तव्हां हिन में लिखंदव, जेतिरो तव्हां हिन में पंहिंजो प्रोफाइल सुठे खां सुठो बिल्ड कंदव, त नो डाउट तव्हांखे वधि खां वधि प्रोजेक्ट्स हिते विन करण जा चांसिस मिली सघनि था पिया। वधि खां वधि तव्हांखे मैसेजिस ईंदा क्लाइंट जा, कस्टमर्स जा,
जेके तव्हांखे जॉब ॾियणु चाहिनि था पिया। त कोशिशि कयो हे जेके रेट्स वग़ैरह आहिनि इहे तव्हां पंहिंजा सुठा लिखो, उन खां अलावा टाइम ज़ोन वग़ैरह तव्हांजे साम्हूं ई आहे, तव्हां पाकिस्तान में ई आहियो या जेका बि तव्हांजी लोकेशन आहे उहा तव्हां लिखंदव, ऐं प्रूफ कवर पिक वग़ैरह जेको बि तव्हांखे सुठो लॻे तव्हां उहो ऐड करे सघो था पिया। त उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, मुंहिंजे चैनल प्रोटॉक्स खे सब्सक्राइब कयो। मिलूं था इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में कंहिं नए टॉपिक सां। तेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त। अलाह हाफ़िज़।